अपडेट के पिया अहम ख़बर है कराची में मेयर मुर्तज़ा वहाब की प्रेस कॉन्फ्रेंस। अपडेट के पिया मुर्तज़ा वहाब जो चवण है ख़ालिद मक़बूल नफ़रत जो कार्ड खेॾी रहियो है। इल्ज़ाम लगायो वियो त पीपल्स पार्टी नौजवाननि खे रोज़गार नथी ॾिए। मेयर कराची जो चवणु हो त सिंध हुकूमत नौजवाननि खे रोज़गार ॾेई रही हुई। अदालत हलिया विया ऐं रोज़गार जा दर बि बंदि करे छॾिया। पीपल्स पार्टी सिंध में रहंदड़ माण्हुनि खे रोज़गार ॾियणु वञी रही हुई। मेयर कराची मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त मुस्तफ़ा कमाल चयो हो त सिंध जी तबाही थी चुकी आहे। उहे माण्हू हक़ीक़त जे उबतड़ ॻाल्हियूं कंदा आहिनि। मेयर कराची जो चवणु आहे त उन्हनि जे दौर में पाक्स ऐं नालियुनि जे ज़मीनुनि ते चाइना कटिंग कई वई। मुस्तफ़ा कमाल चयो त 300 अरब रुपया हुननि कराची ते ख़र्च कया। मेयर कराची मुर्तज़ा वहाब चवे थो त अॼु शहर में ख़ौफ़, दहशत ऐं बोरीबंद लाश नथा मिलनि। अपडेट के पिया ब्रेकिंग न्यूज़ है कराची में मेयर मुर्तज़ा वहाब प्रेस कॉन्फ्रेंस कई है। संदसि ख़ालिद मक़बूल नफ़रत जो कार्ड खेॾी रहियो है। इल्ज़ाम लगायो वियो त पीपल्स पार्टी नौजवाननि खे रोज़गार नथी ॾे। सिंध हुकूमत नौजवाननि खे रोज़गार ॾेई रही है। अदालत हलिया विया ऐं रोज़गार जा दर बंदि कराए छॾिया।